सियारे जी मौसम शुरू थियण वारी आहे। इन दौरान कुछ माण्हू वक़्तु गुज़ारण लाइ मुख़्तलिफ़ वीडियो गेम्स जो सहारो वठंदा आहिनि, जॾहिं त कुछ तफ़रीह लाइ सोशल मीडिया ते ध्यानु ॾींदा आहिनि। जेकॾहिं अव्हां ॼाण में वाधारो करणु चाहियो था त छो न अहिड़नि मौज़ूअनि जी चूंड करियो जेके अव्हां खे जदीद टेक्नोलॉजी बाबति ॼाण फ़राहम कनि, जंहिंसां रोज़गार ऐं ऑफ़िस जे मामलनि में बि सहूलियत मिले। कुछ अहिड़ियुनि एप्स बाबति अव्हां खे ॿुधाईंदासीं जिन मां अव्हां लाभ हासिल करे सघो था। ताज़ो अहिड़ियूं अणॻिणियूं स्मार्टफ़ोन्स एप्लीकेशन्स मुतारिफ़ थियूं आहिनि जिन जे ज़रिए अव्हां मुख़्तलिफ़ ॿोलियूं, मौसीक़ी वग़ैरह जी तालीम सवलाईअ सां हासिल करे सघो था। इन्हनि एप्लीकेशन्स जो इस्तेमालु कोरोना जी वबा दौरान वधी वियो हो, जॾहिं घर मां वेही कमु करण जी नौबत आई हुई। इहो दुरुस्त आहे त मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे तर्जुमे लाइ गूगल ऐं एप्पल जूं पंहिंजूं एप्लीकेशन्स बि मौजूदु आहिनि जिन मां फ़ाइदो हासिल करे सघिजे थो। जॾहिं त कुझु माण्हू वर्क फ्रॉम होम दौरान ॿियूं ॿोलियूं सिखण में दिलचस्पी वठी रहिया हुआ। मुख़्तलिफ़ ॿोलियुनि खे सिखण लाइ केतिरियूं ई एप्लीकेशन्स मौजूदु आहिनि जिन मां कुझु फ्री ऐं कुझु मामूली रक़म ऐं वज़ीआ सहूलियत फ़राहम कनि थियूं। अहिड़ियुनि एप्स में डोलिंगो, बाबल, मेमराइज़ शामिल आहिनि, जिते मुख़्तलिफ़ ॿोलियुनि खे सेखारण लाइ शार्ट कोर्सेज़ कराया वेंदा आहिनि। डोलिंगो ऐं मेमराइज़ एप्स में कुझु कोर्सेज़ मुफ़्त, जॾहिं त कुझु एडवांस कोर्सेज़ मामूली फ़ी सां पेश कया वञनि था। इहे कोर्सेज़ सवली सम्झाणीअ में सेखारिया वेंदा आहिनि, जिन में माण्हुनि जी दिलचस्पी खे नज़र में रखियो वेंदो आहे। ॿिए पासे बाबल ऐं रोज़ीटा स्टोन एप्स में एडवांस कोर्सेज़ पेश कया वञनि था, जेके फ़ी जी अदायगी सां वाॻियल आहिनि। इन्हनि जी सालियानी फ़ीस बि $100 खां वधीक नाहे हूंदी। जेकॾहिं अव्हां जी मसरूफ़ियत अहिड़ी आहे जो अव्हां रोज़ानो घटि में घटि 45 मिंट पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र करियो था, त इन दौरान अव्हां ब्लूमबर्ग कनेक्ट्स ऐं गूगल आर्ट्स एंड कल्चर एप्स जो इस्तेमालु करे सघो था। इन्हनि एप्स ते दुनिया जे अजाइब घरनि जो नज़ारो पंहिंजी स्मार्टफ़ोन ते रोज़ानी सफ़र दौरान करे सघो था। ब्लूमबर्ग कनेक्ट्स में दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि बाबति 200 खां वधीक लिस्टूं मौजूदु आहिनि, जेके उन्हनि मुल्कनि जी सक़ाफ़त ऐं उन्हनि इलाइक़नि बाबति अहम ॼाण फ़राहम कनि थियूं। इन्हनि में मुख़्तसिर वीडियोज़ ऐं तस्वीरूं मौजूदु आहिनि जिन खे डाउनलोड करण जी बि सहूलियत आहे। गूगल आर्ट्स एंड कल्चर ऐप में दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं 3000 खां वधीक सियाहती ऐं सक़ाफ़ती ॼाण वारियूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ मौजूदु आहिनि। इन खां अलावा दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि जे अहम रस्तनि, सियाहती माॻनि बाबति बि मुकमल ॼाण मौजूदु आहे। एंड्रॉइड ऐं iOS फ़ोन्स में TED टॉक्स ऐप ते जदीद टेक्नोलॉजी, साइंस, सक़ाफ़त ऐं ॿियनि मौज़ूअनि जे हवाले सां जदीद तरीन रिसर्च ऐं मालूमाती प्रोग्राम्स फ़राहम कया वेंदा आहिनि, जेके बिल्कुलु मुफ़्त आहिनि ऐं उन्हनि खे अव्हां पंहिंजी फ़ोन ते डाउनलोड करे बाद में बि ॾिसी सघो था। ऐप स्टोर ते केतिरियूं ई अहिड़ियूं एप्लीकेशन्स मौजूदु आहिनि जिन ज़रिए अव्हां स्मार्टफ़ोन जी कोडिंग ऐं डीकोडिंग बाबति अहम ॼाण हासिल करे सघो था। सोलो लर्न ऐप ज़रिए कंप्यूटर लैंग्वेज खे शार्ट कोर्सेज़ में पेश कयो वियो आहे, जॾहिं त एडवांस कोर्सेज़ लाइ ऑफर्स बि ॾिनियूं वेंदियूं आहिनि, जिन जी सालियानी फ़ीस $70 हूंदी आहे। ख़ान अकेडमी हिकु मुकमल गैर मुनाफ़े बख़्श ग्रुप आहे, जंहिं जे ज़रिए कंप्यूटर प्रोग्रामिंग, कार्टून डिज़ाइनिंग ऐं ॿियनि मौज़ूअनि जे हवाले सां बि कोर्सेज़ करे सघिजनि था। इन्हनि कोर्सेज़ में अक्सर यूट्यूब ते हूंदा आहिनि, जॾहिं त कुझु रुॻो इन्हनि जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। जेकॾहिं अव्हां कंहिं बि हवाले सां पंहिंजी क़ाबिलियत खे जाचणु चाहियो था, त इन हवाले सां नॉलेज ट्रेनर जे अनवार सां ऐप मौजूदु आहे, जंहिं में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते 6000 खां वधीक सवाल पेश कया वञनि था, जिन मां अव्हां पंहिंजी ॼाणायल फील्ड जी चूंड कंदे उन में पंहिंजी सलाहियत ऐं क़ाबिलियत जी जाच करे सघो था। एडवांस वर्ज़न में इश्तिहार न हूंदा आहिनि। इन खे रुॻो $6 सालियानो फ़ी सां हासिल करे सघिजे थो। ॼाण में वाधारे लाइ दिमाग़ी वर्ज़िश जे उनवान सां बि ऐप मौजूदु आहिनि, जिन जे ज़रिए न रुॻो अव्हां पंहिंजी ॼाण में वाध करे सघो था, पर रांदि खेॾंदे बि ऐप घणो कुझु सेखारे थी। शुरूआती वर्ज़न मुफ़्त हूंदो आहे, जॾहिं त एडवांस वर्ज़न जी सालियानी फ़ीस $40 आहे।